मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं रोज़े सां निंड में एतिलाम थी वञे त उन सां रोज़ो फासिद थींदो या न। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त तमामु असांजा मुस्लमान नौजवान वॾी उमिरि जा सुबुह सां जेको रोज़ो रखे करे उहो अमूमन सभु जेको आराम कंदा आहिनि। आराम करण खां बाद में तमामु नौजवाननि खे एतिलाम पइजी वेंदो आहे, जंहिं खे असां सिंधी में चवंदा आहियूं शैतानी तड़। जेकॾहिं उहो तड़ पइजी वियो आहे त यादि रखणु खपे त रोज़ो फासिद नाहे थींदो। परेशान थी वेंदा आहिनि, काफ़ी असांजा दोस्त परेशान थी वेंदा आहिनि त एतिलाम पइजी वियो, तड़ पइजी वियो, यानी निंड जी हालत में, त असांजो रोज़ो फासिद थी वियो आहे। त इन सूरत में रोज़ो फासिद नाहे थींदो। छाजे करे त इहा शइ इंसान जे इख़्तियार खां ॿाहिरि आहे। ॻाल्हि सम्झो थो साईं, इहा शइ इंसान जे इख़्तियार खां ॿाहिरि आहे। हाणे बंदो सुम्हंदो आहे, इन खां बाद में बंदे खे ख़बर न पवंदी आहे। जेको एतिलाम बि पियो आहे उहो हिन जे इख़्तियार सां न पियो आहे, बेग़ैर इख़्तियार खां पियो आहे। त इन में रोज़ो फासिद न थींदो। हाणे छा करणु खपे, जीअं जो बेदार थियो ऐं निंड खां उथी पियो, फौरी तौरु गुसुल करे। गुसुल जे अंदरि इन शइ जो इंतिहाई ख़्यालु रखे, छो त रमज़ान हाणे शुरू थिए थो न साईं, हे मसइला सभु पेश ईंदा। त गुसुल करण जे टाइम गरड़ा न आहिनि करणा, गरड़ा न, गरड़ा कंदो पाणी हलक में वेंदो, पाणी हलक में वियो रोज़ो वियो, रोज़ो वियो। सिर्फ़ु नॉर्मल गुरड़ियूं करणियूं आहिनि, नॉर्मल नक में जेको आहे नॉर्मल पाणी, आंगुरुनि सां ई सिर्फ़ु हीअं गोल फिराइणो आहे ऐं पूरे जिस्म खे जेको आहे धोइणो आहे। कोई बंदो इन सूफ़ी न थिए रोज़े सां त मां गरड़ा करे हलक ताईं पाणी पहुचायां, हलक ताईं पहुचाईंदो वज़ू तव्हांजो रोज़ो फासिद थींदो। हलक में पाणी वियो न त रोज़ो बि वियो। त इन शइ जो तमामु नौजवान ख़्यालु रखण जी कोशिशि कनि।